नाज़रीन, गंबड़ तालके जो क़दीमी ॻोठ अलीबख्श सरोई हिन जदीद दौर में भी गैस जहिड़ी सहूलत खां महरूम बणियल आहे, जेकर रहवासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल रज़ाक कलहोड़ो। गंबड़ तालके जो क़दीमी ॻोठ अलीबख्श सरोई हिन जदीद तरक्की वारे दौर में भी गैस जहिड़ी सहूलत खां महरूम बणियल आहे। 200 खां वधीक घरनि ते मुश्तमिल हिन ॻोठ खे तक जे चूंडियल नुमाइंदनि बि नज़रअंदाज करण में का कसर न छॾी आहे। ॻोठाणनि अनवर अली सरोई, अली अमन सरोई, बशीर अहमद सरोई ऐं ॿियनि बहारो रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे कंदड़ ॻोठाणनि जो चवणु हो त ॻोठ अलीबख्श सरोई खां बहारो तरफ़ गैस पाइप लाइन जी विछाई कई पई वञे, पर सियासी मुखालफ़त हुजण करे संदन ॻोठ खे गैस नथी ॾिनी वञे, जेको वॾो ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। का गैस आहे असांजे ॻोठ अलीबख्श सरोई जे विच मां निकिती थी वञे। अॻिते 3-4 किलोमीटर आहे, उते 2-3 ॻोठनि खे बिजली या ॾियनि था गैस। असां हिन ॻोठ खे नामहरूम था कनि। असांजो अर्ज़ु आहे वफ़ाक़ हुकूमत खे त असांखे गैस खपे, असांखे गैस खपे, ॿी का शइ न खपे, गैस खपे। ॻोठ अलीबख्श सरोई जा रहवासी एहतिजाज करे रहिया आहियूं त असीं जेका सो गैस जी बुनियादी सहूलियत खां महरूम थी रहिया आहियूं, छो त असांजी गैस जेका सो 0 पॉइंट खां ॿियनि ॻोठनि ॾांहुं वञी रही आहे ऐं जेका सो सियासी जेका सो मनपसंद माण्हुनि खे गैस मिली रही आहे ऐं असीं जेका सो छेणनि ऐं काठियुनि ते गुज़ारो करे रहिया आहियूं। पी रोड खां वाया बहारो गैस पाइप लाइन वञी रही आहे, जंहिंजे उन ई रोड ते असांजा 2 ॻोठ आहिनि, ॻोठ अलीबख्श सरोई ऐं ॻोठ अमीर बख्श सरोई, जिन जी आबादी 1000 घर जे लॻभॻि आहे। उन्हनि ॿिन्ही ॻोठनि खे गैस जी सहूलियत खां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असां रियासत जी ज़िमेवारी आहे त उन जी ज़िमेवारी आहे त उहो पंहिंजे जिथां गैस पाइप लाइन गुज़रे थी, उहो उन्हनि ॻोठाणनि जो बि हक़ आहे जिथां गुज़रे थी, उन्हनि खे बि सहूलियत ॾियणु खपे। सियासी बुनियाद तहत जेको आहे असांजे ॿिन्ही ॻोठनि खे गैस नथी ॾिनी वञे, इन जे करे असां इहे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं अॻिते बि असां जेको आहे दाइरो जेको आहे हिन एहतिजाज जो वधाईंदासीं। पहिरियों असांजे ॻोठनि खे ॾिनी वञे, छो त अॻ में बि ईअं थियो आहे त जेका क्रास करे थी, जेके उन्हनि ॻोठनि खे न ॾिनी वई आहे त उन्हनि खे अॼु ॾींहं ताईं गैस कोन मिली आहे। ॻोठ अलीबख्श सरोई जे रहवासियुनि वफ़ाक़ी हुकूमत तौरी तक जे चूंडियल नुमाइंदनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई त ॻोठ अलीबख्श सरोई खे गैस जी सहूलियत ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन शकील करोड़ सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, आमनपुर।